जी अदा मां साईं फ़ालिज जो मरीज़ हाँ। जी मां 10 साल पहिरें कणक वरिती आलिम मोची खां। जी जंहिंजो फी माण्हुनि जो हुयो 1000 रुपयो 10 माण्हुनि जी कणक। जी उन जी खुटायो रक़म घणी 13,000 जी 13 ॾींदे तुम मां उन टाइम ते न ॾेई सघियुमि। पोइ पैसा खणी वियुमि मां 15,000 हुया गोदे में। जी मां उते जीअं पुॻुमि हुननि बसि ईअं वठि करे मूंखे मोचड़ा बि हयूं ॿधऊं जंजीर हणी पेरनि में। उते हिकिड़ो सुको हुयो मादिशाह पीर आहे उन में कंडो उन सां ॿधी छॾियो जी मां पाणी घुरियो चयो भाउ हिनखे पाणी न ॾियो मुट ॾियोसि गिलास में मुटी ॾियोसि। एॾो वॾो जुर्म कयो हुई छा? असां उहा ॾाढा हुया ॿधे खां पोइ न। जी अदा मां मिसकीन जी इहे पोइ साईं आयो सूमर नालो अथसि मां उते उठ चढ़ाईंदो आहे उन मूंखे छॾियो अची चए मिड़ा माण्हू मारींदा हुआ सुबुह जो ॿधी छॾियो त हिन महिल ते ॿधो पियो आहे। जी उन छॾायो मूंखे मां घर आयुमि 10 साल हे मां ॾे न आया आहिनि। जी 10 सालनि में न पुछूं त पैसा आहिनि या कणक जा कुझु बि न आहे। जी हाणे हाजी नाज़े महार खे वठी अॻु में आया आहिनि 2 दफ़ा। हिकु दफ़ो घर आया मां कोन हुयुमि हिकु दफ़ो पीर वटि आया आहिनि उस्मान शाह वटि। जी मां चयोमांनि बाबा पैसा त तव्हां वठी विया हुए जी अञा 2000 मथे वठी विया हुए। जी चई न बाबा असां व्याज कढियो आहे व्याज 70,000 वठंदासीं। व्याज 70,000? हा जी 10 साल गुज़री विया आहिनि पैसा 70,000 थो ॾिया। जी पोइ मां ॻोठ जा वॾा नंढा आहिनि उन्हनि खे मां मौज़नि खे चयो मां साईं मां मिसकीन आहे टोपी लाहे उन्हनि खे पेरनि ते रखियमि। जी मां जी अदालत कयो बाबा हाणे मां किथां 70,000 आया मां 70,000 ॾेई न सघंदुमि। मां चयो मूंखे तव्हां ॻोल्ही आनो तुरंत जी मां वटि आहिनि कोन जी किनी मां खाईंदो आहियां जी बचा पालियां थो। पोइ साईं उन्हनि वरी साॻियो उनखे कुझु चयो चङाई मदाई बाबा ठीकु आहे हाणे 13,000 ॾे पोइ तूं पंहिंजी ॿकरियूं पाया ॿकरियूं पाए विया त मां छोकिरे खां कुटे करे कमंद में चढ़ाईंदो बीठो उनखे मार ॾे तो खसे विया। ॿकरियूं खसे विया नी? ॿकरियूं खसे विया 6 माण्हू हुया 2 ॿकरियूं पाए विया। ठीकु आहे उन छोकिरो नंढड़ो उनखे थप्पा हाणे खसे विया। जी मां मरीज़ माण्हू घर पियो आहियां। जी पोइ त हिननि फ़ैसिलो कयो बाबा हाणे 13,000 ॾे अॼु तूं पंहिंजी शाम ॿकरियूं पाया। जी मां भई हज़ार करे शाम जो खणी वियुमि चयो बाबा कलाक लेट आयो हाणे तुंहिंजो मुदो ख़तमु आहे हाणे 70,000 कलाक में मुदो ख़तम थी वञे थो। ख़तमु मुदो आहे 70,000 ॾे ठीकु आहे न गाड़ियूं ॾियणु शुरू थी विया। मां भेण जूं जूं गाड़ियूं ॾिनऊं। पोइ उते उन्हनि जे ॻोठ में मुआरो माण्हू आहे मोहम्मद मुराद नालो अथसि। जी मां उनखे गांइ ॾिनी उन्हनि छॾियुमि उनजे मुताद में मूंखे गाड़ियूं शुरू करे ॾिनऊं। जी बदतमीज़ी ॻाल्हि इहा आहे साईं हाणे तव्हां मुंहिंजी अदालत कयो मां मिसकीन आहियां। हाणे तव्हां अपील कंहिंखे कयो था? SP आहे DSP आहे जी पंजाब जेके आहिनि अलीगढ़ खान आहे मोहम्मद खान आहे